जे खाई आ जिन बेनज़ीर भुट्टे जो खून लोड़े छॾियो, बेनज़ीर के माराए, शहीद बेनज़ीर के माराए, वरी कातिल जेके हुआ उन्हनि खे नायब वज़ीर आज़म के वज़ीर दाख़िला रहमान मलिक वज़ीर दाख़िला जेको बेनज़ीर खे छॾे भॼी वियो, वो असांजी भेण रस्ते ते पई, हुनजी लाश रहमान मलिक जुती छॾे भॼी वियो घर। पुछोसि मीडिया फोन कयोसि कि मलिक साहब बेनज़ीर साहबा कैसी हैं? चई अल्हम्दुलिल्लाह खैरियत से घर पहुंच गई हैं। उनखे वरी ज़रदारी कयो पाकिस्तान जो वज़ीर दाख़िला। हाणे तव्हांखे भला मूंखे सिंधी में चवंदा न ॻाल्हाईंदा मीर साहब पिया खिल महकू पई आंदी आहे। हाणे आउं तव्हांखे जेॾी महिल सम्झाइण जी कोशिशि थो कयां त मूंखे पाण फिकाई थी थिए। ऐं छो त हिननि वटि कपिड़ा आहिनि, हमरा चए बाबा बुखियो लंघण वियो पिए, चई त ॾे ख़बर, चई घुरंदोसीं आऊं कोन, ॾींहुं तूं मथां अला कंदोसीं, ख़ुशि हूंदासीं। तव्हां सभिनी खे सिंधियुनि जे पाड़नि में वञा थो न, हुसैनाबाद, पोइ शीधी ॻोठ, पोइ ॾिसां थो माण्हू वीचारा घिटियूं नालियूं उथलियूं पियूं आहिनि, नौकिरी आहे कोन, वसीला आहिनि, को रोज़गार आहे कोन, न्याणियुनि जा मथनि त रवा फाटा पिया आहिनि, पोड़ियूं मायूं वीचारियूं खंघनि पियूं, हुन जो इलाजु कोन थो थिए, बचा बेरोज़गार आहिनि, डिग्रियूं खणी शागिर्द हलनि पिया, नौकिरी को चिंगची पियो हलाए, को छोला पियो खपाए, को सुबुह जो पिड़ीअ में वेठो आहे त मज़दूरी मिली न मिली, प्लम्बर आहे रस्ते ते बीठो आहे, रंग वारो चौक ते बीठो आहे, पकोड़ा चौक ते, अॼु ॾियाड़ी मिली न मिली, रक्षा हड़ताल थी वई, रक्षा वारो बुख मरी वियो, बिरयानी जा चांवर ख़राब थी विया त छुटा, खीर ख़राब थी वियो त चांहि कोन ठही, माण्हू बेरोज़गार बुखिया वेठा आहियो। तव्हांखे वरी उहो चवंदा हाणे तव्हां अॻु में ई मोह पिया आहियो, अॻु में ई सिंधियो माण्हू मोह पियो आहे, वरी उहो तव्हां वॾेरो ईंदो अरबपति गाॾी में चढ़ी सो चवंदो तव्हां सभु भुट्टे जा कर्ज़ी आहियो, तव्हां सभु भुट्टे जा। अबा असां कहिड़ो ॾोह कयो, असीं त ॼावा बि कोन हुआसीं, असीं त 10-12 साल जा हुआसीं जॾहिं भुट्टो शहीद थी वियो न, तव्हां सभु सिंधी हो, सभु भुट्टे जा कर्ज़ी आहियो। अबाई भुट्टे जो कर्ज़ आहे या पठाण जो कर्ज़ आहे, लहे ई कोन थो। हणी सिर वियो आहे, 70 खां लॻा पिया आहियो, 70 खां अची हाणे 55-45 साल थिया अथव, अञा भुट्टे जा कर्ज़ी आहियो, हू अरबपति थी विया। भुट्टे जो कर्ज़ मंज़ूर वसाइण ते आई कोन्हे, भुट्टे जो कर्ज़ काइम अली शाह ते कोन्हे, फरियाल टालपुर ते कोन्हे, शर्जील ते कोन्हे, उवैस मुज़फ़र टपी ते कोन्हे, खुर्शीद शाह ते कोन्हे, आसिफ ज़रदारी ते कोन्हे, बिलावल भुट्टे ते कोन्हे। भुट्टे जो कर्ज़ लौंग माछी ते आहे, ईसे कंबराणी ते आहे, हुन मोहम्मद हसन जेको माछी ते आहे, भुट्टे जा कर्ज़ी रुगो पाण आहियूं। हुननि जो को कर्ज़ कोन्हे, असलम पठाण कर्ज़ में वरितो पियो आहे, हीअ कंबराणी कर्ज़ में आहे, हीअ जोगी कर्ज़ी आहे, पाण सभु कर्ज़ी आहियूं भुट्टे जा। अब भुट्टे खे पाण मारियो हुजा या बेनज़ीर साहबा खे पाण मारियो, जिन मारियो उन्हनि खे त नायब वज़ीर आज़म करे वेठा आहियो, उन्हनि सां त गॾु वेठा आहियो, उन्हनि सां त ज़रदारी वेठो आहे। भुट्टे जा कर्ज़ असां ते तीर लॻा पिया आहिनि, फोटू लॻा पिया आहिनि, इलेक्शन ईंदी त फोटू बेनज़ीर जो हूंदो, वरी 19 तारीख़ मटे वेंदी त वरी ज़रदारी फोटू लॻो पियो। हींअर त बि ॾिसो न पेनाफ्लेक्स, हींअर पेनाफ्लेक्स वञी 100 जांचो, 100 मां जेके 90 सैकड़ो हूंदा, 100 मां 90 पेनाफ्लेक्स, उन ते बेनज़ीर हूंदी, ज़ुल्फ़कार अली भुट्टो हूंदो, बिलावल हूंदो, इहे फोटा हूंदा, नुसरत भुट्टो हूंदी। वरी इलेक्शन 19 तारीख़ पूरी थी, 20 तारीख़ हूंदी, केॾा वियो भुट्टो, केॾा वई बेनज़ीर, उते चवंदो ज़रदारी, आसिफ अली, फरियाल टालपुर, शर्जील मेमण, काइम अली शाह, हू फोटो वठा, 2 फोटा हुननि पिया आहिनि। जेॾी महिल सिंधियुनि खे चूतियो बनाइणो आहे, ओॾी महिल बेनज़ीर ऐं भुट्टे जो फोटो आहे, जॾहिं सिंध कमु लथो, ढकणु टुटो, तॾहिं वरी कढियो आसिफ ज़रदारी जो फोटो आहे। हाणे तव्हां जे ईअं हलंदव, तव्हीं जे ख़ुदि ईअं पिया ठॻजंदव, जो तव्हांखे अहिड़ा जे सादा आहियो, जो तव्हांखे कढी आऊं 100 रुपए जो नोट हिकिड़ो ॾेखारियां, ऐं पोइ तव्हां वरी कमु कराए, तव्हांखां मज़दूरी कराए, पोइ वरी 100 रुपए जो नोट ॾियां, जो हिकिड़ो पासे छपियल हुजे, ॿिए पासे फोटो स्टेट वांगुरु ख़ाली हुजे, ऐं पोइ तव्हीं ख़ुशि थी नचंदा टुपंदा झिमरियूं हणंदा भॼा तीर भॼा कंदा वञो, त पोइ तव्हांखे आऊं छा कयां? तंहिंजे करे तव्हांखे हे नौजवान बीठा आहियो, हाणे नौजवाननि छा मुस्तक़बिल आहे? नंढड़ो आहे, हीउ जॾहिं वॾो थींदो, हीउ जॾहिं अधी मुंहिंजी अम्मा वॾी थींदी, हीउ नंढड़ियूं वॾियूं थींदियूं, हीउ वॾियूं थींदियूं, तव्हीं जुर्म पिया कयो।